प्यारे मदीना सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम जो फरमाने अली शान है जब मुते एक बेरो दुरूद पाक पढ़ियो अल्लाह तबारक व तआला उन ते 10 रहमतू नाज़िल फरमाए थो। सल्लु अलल हबीब सल्लल्लाहु ताला अला मुहम्मद सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम। किताब राह इल्म जे सिफ़े नंबर 92 ते आहे त रिज़्क़ जी वुसअत जो कवी यानी रोज़ी में बरकत जो मज़बूत तरीन ज़रियो इहो आहे त इंसान नमाज के खुशू ऐं खुज़ू तादील अरकान यानी नमाज जा रुकन आहिस्ता आहिस्ता अदा करण जो लिहाज़ कंदे ऐं तमाम वाजिबात ऐं सुनन व आदाब जी पूरी तरह रिआयत कंदे अदा करे। इहे शयूं जेकी उमिरि में ज़्यादती जो सबबु बणजनि थियूं उहे हीअ आहिनि। नंबर पहिरियों नेकी करणु, नंबर 2 मुसलमाननि खे ईज़ा न ॾियणु, नंबर 3 बुज़ुर्गनि जो एहतराम करणु, नंबर 4 सिले रहमी यानी रिश्तेदारनि सां सुठो सलूक करणु, नंबर 5 हर रोज़ सुबुह ऐं शाम हिननि कलिमनि खे 3 भेरा पढ़णु, सुबहान अल्लाह मलाल मीज़ान व मुंतहल इल्म व मबलगर रिदा व ज़िनतल अर्श वल्हम्दुलिल्लाह व ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर मिलाल मीज़ान व मुंतहल इल्म व मबलगर रिदा व ज़िनतल अर्श। नंबर 6 बिना ज़रूरत जे सरसब्ज़ वणनि खे कटण खां बचणु, नंबर 7 पूरे तरीक़े सां सुन्नतुनि ऐं आदाब जो लिहाज़ रखंदे वुज़ू करणु, नंबर 8 नमाज खुशू ऐं खुज़ू सां पढ़णु, नंबर 9 हिक ई एहराम सां हज ऐं उम्रो अदा करणु यानी हज किरान करणु, ऐं नंबर 10 पंहिंजी सिहत जो ख़्यालु रखणु। ही सभु ॻाल्हियूं उमिरि में ज़्यादतीअ जो